ईंदड़ माली साल जी बजट में नॉन फाइलर्स ते टैक्स वधाइण जी तजवीज़ गौर हेठ आहे। FBR ज़रियनि मूजिब ईंदड़ माली साल जी बजट लाइ मुख़्तलिफ़ टैक्स तजवीज़ुनि ते कमु जारी आहे। बजट में नॉन फाइलर्स लाइ रोज़ानो 50,000 रुपया खां वधीक रक़म कढाइण ते वाधू टैक्स लागू करण जी तजवीज़ आहे, जॾहिं त नॉन फाइलर्स लाइ विदहोल्डिंग टैक्स जी शरह 0.6% मां वधाए 1.2% करण जो इम्कान आहे। FBR ज़रियनि जो चवणु आहे त बजट में 850 सीसी खां वधीक 850 सीसी खां नंढियुनि गाॾियुनि ते सेल्स टैक्स में इज़ाफ़ो मुतवक़ा आहे। मक़ामी तौर ते तयार कयल गाॾियुनि ते JST जी शरह 12.5% मां वधाए 18% करण जी तजवीज़ आहे, जॾहिं त पेट्रोल ऐं डीज़ल ते हलंदड़ गाॾियुनि ते लेवी लॻाइण जी बि तजवीज़ पेश कई वई आहे। FBR ज़रियनि मूजिब बजट में बैंकनि में जमो करायल पैसनि, बचत स्कीमूं, कैपिटल गेन ऐं मुनाफ़े ते पिणु टैक्स वधाइण जी तजवीज़ आहे, जॾहिं त सुपर टैक्स जी शरह में घटिजाई जी तजवीज़ बि गौर हेठ आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ माली साल जी बजट में नॉन फाइलर्स ते टैक्स वधाइण जी तजवीज़ गौर हेठ आहे। ATM ज़रिए पैसा कढाइण ते बि वधीक टैक्स लागू करण जो इम्कान आहे।